ख़बरदार, रोडनि ते बुह काठ सां ओवरलोड भरियल गाॾियुनि ऐं ॿी ओवरलोडिंग के ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदाचरण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी ख़ासि हिदायतुनि ते डीएसपी लीगल सैयद पनाह अली शाह जी सदारत हेठि हिकु अहम इजलास मुनक़द थियो। मीटिंग में डीएसपी सिटी सुल्तान अहमद चांडियो, डीएसपी के एन शाह, अब्दुल हक कुरैशी, हाईवे सां लाॻापियल थाणनि जा एसएचओस, चेक पोस्टुनि जा इंचार्ज, ट्रैफिक सार्जेंट्स शिरकत कई। मीटिंग में ओवरलोडिंग के ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई बाबति जारी कयल हुक्मनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में ॿुधायो वियो त ओवरलोडिंग जे हवाले सां जारी कयल नोटिफिकेशन नंबर SOT 1119692025 मोरखा 2025-12 मुताबिक़ कंहिं बि क़िस्म जे ओवरलोडिंग गाॾी ख़ासि तौर पर भूह ऐं काठ खणंदड़ ट्रैक्टर ऐं ट्रालियुनि खे पंहिंजी हदनि मां गुज़रण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ख़िलाफ़वर्ज़ी जी सूरत में हर ओवरलोड थियल गाॾी ते 50,000 रुपया जुर्मानो लागू कयो वेंदो। डीएसपी लीगल सभिनी एसटीपीओस खे हिदायत कई आहे त पंहिंजे सब डिवीज़न में सब एसएचओस खे इन्हनि हुक्मनि बाबति लिखत में आगाह कनि। इन हवाले सां एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी पंहिंजे पैगाम में चयो आहे त ज़िले दादू पुलिस ओवरलोडिंग ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल पैरा आहे त जीअं ट्रैफिक हादसनि जी रोकथाम, रोडनि जे तहफ़ुज़ ऐं अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त खे यकीनी बणाए सघे।